इस्लामाबाद का वज़ीर आज़म सा जमायत इस्लामी जे अमीर हाफिज़ नईम जो फ़ोन ते राब्तो अपडेट कनासी बिन्ही अगवाड़न पारा फ़लस्तीनियुनि ते थींदड़ ज़ुल्म ते आलमी ताक़तुनि जे ख़ामोशी ते गणती ज़ाहिर। ख़बर वासा शेयर कनासी वज़ीर आज़म पारा इज़राइली ज़ुल्म ख़िलाफ़ आलमी फ़ोरम ते आवाज़ उथारण जे अज़म जो इज़हार। यहूदियुनि जे ज़ुल्म जो शिकार फ़लस्तीनियुनि जी हिमायत ते पाकिस्तान जो मौक़िफ़ वाज़ेह आहे। वज़ीर आज़म जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर वासा शेयर कंदासीं ॾुखियाईनि बावजूदि अवाम खे रिलीफ फ़राहम करणु पहिरीं तरजीह आहे। चवणु आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो बिजली जी क़ीमतुनि में घटिताई ते हाफ़िज़ नईमुर रहमान। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जा थोरा मञा। बिजली जी क़ीमतुनि में वधी घटिताई करे अवाम खे अञा वधीक रिलीफ ॾिनो वञे। हाफ़िज़ नईमुर रहमान जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर वासा शेयर कंदासीं हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद खां वज़ीर आज़म सां जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम जो फ़ोन ते राब्तो बिन्ही अगवाड़नि पारां फ़लस्तीनियुनि ते थींदड़ ज़ुल्म ते आलमी ताक़तुनि जी ख़ामोशी ते गणती ज़ाहिर। अपडेट कंदासीं वज़ीर आज़म पारां इज़राइली ज़ुल्म ख़िलाफ़ आलमी फ़ोरम ते आवाज़ उथारण जे अज़म जो इज़हार।